हेलो जुनेद हाला तेरा दयाल लाल भला काथे घुम लगो पयो हां सलाम दुआई ना आहे असा संगत सां गॾु हे सुख ममल घुमण आया हूं तूं दयाल वाल कॾहिं तो जे सऊदी है तोखे ॾाढो यादि था कयूं यार। अरे न बाबा मां हिते पाकिस्तान में वॾो ख़ुशि आहियां। पाकिस्तान में ख़ुशि वॾी ॻाल्हि आहे लॻे थो ॾींहुं लॻो अथई जो विफले थो। अरे चेरिया छो विफलंदुसि पाकिस्तान हेठि असांजो वतन आहे ऐं हिते त हर शइ मौजूदु आहे हर गंज आहे। हा वाकई यार कॾहिं असां हिते ख्वार लॻा पिया कहिड़ी ज़िंदगी आहे असां परदेसी जी बि यार। अरे गुलण ॻाल्हि त ॿुध न महिनत मज़दूरी करण वारे जे लाइ हिते बि घणो कुझु आहे ऐं हर कमु त मौजूदु आहे बाबा। मूंखे छा आहे मूं त गॾु पिया थी न बाबा तॾहिं तो डाला कहाणी शुक्र आहे अलाह जो महिनत करे 2-3 रियाल कमायासीं ऐं उहे अदारे मोकिले छॾियमि जंहिंमां घर घाट बि ठहिरायोसीं ऐं अदा 2-3 जिरे भनीजा बि वठी छॾिया। हाणे त मां इहो सोचियो आहे जो रोकड़ भरे नौकिरी वठंदो बाबा। नौकिरी वठी ॾाढो सुख जो साह खणो ऐं शादी करे बसि सुकून आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी। अरे शुक्र कर शुक्र वारे भाउ पैसा बचाया अथई बाक़ी असां वारा बाबू वारो हक़ फ़र्क़ु आहे उहो पैसा वण में था पुटनि वो चरिया ॻाल्हि ॿुध न जेकॾहिं तोखे हेॾे न आहे अचिणो न त हेॾे भले कंहिं इंडोनेशियन सां शादी करे बसि वेही रह। न यार ॿाहिरि ने इहे इंडोनेशिया वारियूं छॾण में देरी नथियूं कनि इन्हनि खे सिर्फ़ु टाइम पास खपे सम्झाई। असां वरी पाकिस्तानी कहिड़ा मस्जिद जी मिटी आहियूं बाबा। चङो जुनेद ठीकु आहे पोइ कचहरी कंदासीं हाणे थोरो संगत सां टाइम ॾियूं पोइ वरी तोसां ॻाल्हाईंदासीं मोकिलणी न आहे माशाअल्लाह। अरे ठीकु आहे चङो हाणे मां बंदि थो कयां ख़ुदा हाफ़िज़ वरी कचहरी कंदासीं। अदा ॾिसे थो माण्हुनि जा कम वरी छा थियो वारो दोस्त हाणे इहो गुलण 7 साल थी विया अथसि सऊदी वञी रहियो आहे पर हिन महिल ताईं कुझु ठाहे न सघियो आहे। सॼी मथे जा वार छा थी वियसि त बि कंहिं कम जो न थियो। अरे यार जुनेद माण्हुनि खे न वक़्त जो क़दुरु आहे न पैसे जो क़दुरु आहे न पंहिंजी उमिरि जो। सही ॻाल्हि आहे इहो न जेको गुलण आहे सॼी उमिरि पंहिंजी अयाशियुनि में गुज़ारे छॾियईं कंहिं कम जो न थियो। अरे यार इहे माण्हू बेवकूफ़ अथई पोयां बि सफ़ा घटि ई नथसि जेके पैसा उमाणे थो इहे सफ़ा उॾारे था छॾियसि वीचारे जे लाइ रुपयो बि कोन बचाए थो। हिकिड़ो भाउ जेको अथसि रुॻो शर्तुनि में पूरो लॻो पियो आहे ऐं वरी जेको इहो ॿियो भाउ अथसि इहो त बाबा आशिक़ पुटु लॻो पियो आहे रुॻो बसि आशिक़ी में पैसा उॾाईंदो थो वधे वीचारे खे बसि रोले छॾियऊं हुनखे। अरे यार बसि करे वे माण्हू रुॻो रज़ न लॻा पिया अथई। अदा पोइ बि शुक्र आहे असां पंहिंजी महिनत कई ऐं महिनत करे थोरो घणो शुक्र आहे अलाह जो ठाहे वरितो आहे। हा जुनेद ही वॾी महिनत करे मूं जाइ ठाही आहे ऐं ज़मीन बि वरिती आहे। यकीन कर जुनेद मां पंहिंजे पेट सां पथर ॿधी पंहिंजे बचनि जे लाइ हीअ मिलिकत ठाही आहे। जुनेद तूं बि बाबा टाइम सां सऊदी निकिरी वञ बाबा कुझु पंहिंजे लाइ ठाहे। पंहिंजे लाइ ठाहियां आख़िर छा मतिलबु अदा मतलब अरे बाबा घर घाट वग़ैरह ॿियो वरी छा पर अदा ही जो घर आहे अरे बाबा ही घर त मुंहिंजो आहे न। पर अदा पैसा त तोरे मां मोकिलींदो हुयुमि न। अरे बाबा तोखे यादि आहे जॾहिं अम्मा बीमार थी हुई त ही सॼो घर घाट मां गिरवी रखियो हो न बाबा।
ऐं वॾी मुश्किल सां बाबा मां पंहिंजी पघार उन सां कर्ज़ लाथो। पर अदा रोक रक़म बि त हुई न। अरे बाबा जुनेद, तूं सफ़ा को बावलो आ बाबा। हर ॾहे ॾहाड़े कराची वञिणो पियो पवे, 10,000 चक्कर जा पिया लॻनि। अरे बाबा कहिड़ा तो सूर यादि ॾियाराए बाबा, छल न को डॉक्टरनि जे मुंहुं चढ़े। अदा पर बनी? अरे बाबा उहा बि त मां गिरवी रखी हुई न, वॾी मुश्किल सां छॾायूं आहिनि, एडवांस पघारूं वठी। अरे बाबा तो जेके पैसा मोकिलिया उहे पूरा थोरी पिया पवनि तुंहिंजी माउ जे इलाज जे लाइ। मुंहिंजी मां? अदा अदा तूं छा भला अॻु ॼाओ आहीं छा? अरे इहो ॻाल्हाए कीअं थो, सफ़ा का तमीज़ ई कोन्हे का। अञा मां कीअं थो ॻाल्हायां? सभु कुझु त मुंहिंजो खाई वियो आहे, सभु त मुंहिंजो हड़पे वई, अञा बि मूंखे थो चवई? मुंहिंजे घर में मूंखे थो दबाए? मां को चोर आहियां? मां को ठग आहियां? अदा मां ईअं त कोन थो चवां, पर ॿुधाए न, पर छा? तुंहिंजी नौकिरी जे लाइ बि त पैसा मां ई मोकिलिया हुआ न। उन पैसनि मां तुंहिंजे माउ जी मानी कई हुई। 50,000 अञा बि उधार वरितो, जेको हिन महिल तो मां लाहे ई न सघियो आहियां। अदा पर मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो। अरे अलाह अलाह कर, ॿुॾड़ जहिड़ो करे छॾियो थी मूंखे त। अरे मुंहुं में शक थो करे, मुंहिंजे घर में अची मुंहिंजो नीमक खाए। अरे तूं त को नीमक हराम आहे। जुनेद कपाल दी नहीं पुट मालिक साईं साईं अरे पंहिंजी नसीहत जूं पाण वटि रखो। हल राणा हल 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 हली ख़ुदकुशी कर, हल शाबाश शाबाश। यार कहिड़ी बकवास तो करी? इहा मुंहिंजी पसंदीदा बकवास है, समझी? हल राणा हल हल हली ख़ुदकुशी कर, हल पाण खे गोली हणी हल या वरी ईअं कर छुटी सां पंहिंजी रग कर। शाबाश हल हल। डर हितां मर्दूद छो थो वीचारे जो दिमाग़ ख़राब करी? अरे हाणे ज़िंदा रही क़यामत जा तॾा ॾींदो छा? हलो हल चली आ पुट, माण्हू ई धपा थी त हली ख़ुदकुशी करे ॾेखार, हल। छा ख़्याल बिजली में हथ ॾे। या अल्लाह, छा बिजली आने बिजली छो ना बंद कर? अगरि जेकॾहिं मां करंट ॾे पाण खे मारियां थो, करंट वॾो अज़ाब ॾींदो। हेजा राणा हेजा गैस सां साह जल्दी मुझंदो आहे ऐं पोइ डब परवाज़ करे ईंदो आहे। सोली ज़िंदगीअ में माण्हू प्यारा करे ईंदो आहे। अच राणा अच, तुंहिंजा जानी मुंहिंजा दिलि पर ख़ुदकुशी कर। मुंहिंजी पाण खे तीली ॾे, गैस ॿार सड़। या अल्लाह, तू हिदायत ॾेस। मुंहिंजा त नसीब ई फिटल आहिनि। अॼु त गैस वारा गैस बि कटिया आहिनि।
तोखे माराइण मुंहिंजा जानी दौलत मां मनसा ईंदासीं ख़ुदकुशी कराइण मुंहिंजा जानी दौलत मां मनसा ईंदासीं दौलत मां मनसा ईंदासीं जिन्ननि शैताननि सां ईंदासीं। हेॾे इहो वाइड़ी मकवान वरी हेॾे होॾे छो थो फिरंदो अथई पाण खे गाॾीअ जे हेठां उछले जान छॾाए। हिन जी ॻाल्हियुनि में न अचिजांइ, ही तोखे हराम जे मौतो मारणु चाहे। न बाबा न, हिन जी ॻाल्हियुनि में न लॻिजांइ। हेॾे तूं थींदो केरु आहे हिनखे हराम ऐं हलाल सम्झाइण वारो? मां हिन खे भलाई जी राह ॾेखारणु आहियां। ऐं हिनखे भलाई था फेराइणो मुंहिंजो हक़ु आहे। हल था हितां। ऐं तूं एॾो सोचे छो थो अकुलिया दुश्मन? अदा मर जान छॾाए जन्नत में 7 हूरा इंतज़ार में वेठियूं थी, हिते हाणे छॿीअ ते नालो बि कोन्हे। ख़ुदकुशी हराम आहे जुनैद, जनाज़ो बि पढ़ंदा ई हलाए न। मुझे भाग में का ट्रक या तेज़ रफ्तार वारी कार भी कोन थी गुज़रे। आखिर केतिरो इंतज़ारु कयां? बी अकुल सिख, ॼाण हेॾो या हेॾो कार या ट्रक ईंदी। शैतान खां पनाह घुर, कलमो पढ़, सलात पढ़। हल बाबा घर हल, घर हल बाबा घर हल। न हलंदो घर जुनैद राणा, तूं घर न वेंदे सम्झी। ऐं तूं थींदो केरु आहे हिन खे भड़काइण वारो? मां हिन जो ख़ैर ख़्वाह आहियां। तूं ख़ैर ख़्वाह न, पर हिनखे तूं ख़्वार करणु थो चाहे मिटनि माइटनि में पाड़े में। ओके, मुझे भाग में का ट्रक या तेज़ रफ्तार वारी कार भी कोन थी गुज़रे। आखिर केतिरो इंतज़ारु कयां? जुनैद हे ॾिस रसो, चैन रसे जी ख़ूबसूरती त ॾिस। हिन रसे खे वण में ॿधी फाहो खा, 2-3 छड़ियूं हणंदे पोइ बसि न साह तो ॾिठो न मां। न जुनैद न, हलो हितां, कुझु रब जी नाराज़गी खां डुरियो। लॻे थो त हिन कननि में आङिरियूं विझणियूं पवंदियूं। मूंखे हिन जे कननि जी न, पर हिन जे दिलि जी ज़रूरत आहे। सोचे दिमाग़ ई ख़राब थी वियो आहे। अड़े हेॾे एॾो सोचे छो थो अदा? हिन रस्सी में पाण खे फासाए मर जान छॾे। कुझु सम्झ में ई कान थो अचे त आख़िर छा करियां? तूं हितां काॾे न वेंदे, हितां वञण लाइ तोखे मुंहिंजे लाश जे मथां गुज़रणो पवंदो। शुक्र अथई मुंहिंजा रब। हल जुनैद, हल बाबा हितां हल। लख जी लानत हुजे भाड़िया कंहिं जाइ जा, मुस्लमान निकितो आहे। अड़े अहिड़ा भाड़िया जो मरनि हा त बाक़ी छा? हितां बुल ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ सदा लाइ विसाईंदुसि। ओ जमालो, ओ मुंहिंजो बुॾी मरंदो ख़ैर सां ज़बरदस्त। रुगो 2-3 गोता खाईंदे ऐं पोइ हिन बेदर्द दुनिया खां आज़ाद थी सिधो वञी जन्नत में पहुचंदे। न जुनैद न, पाणी थोरो आहे, बुॾी कोन मरंदे। वेतर टंगबा भंजराए लूलो लंगड़ो थी पवंदे। भाउ अॻ में ई बेज़ार अथई, पोइ केरु कंदो तो जहिड़े माज़ूर जी ख़िदमत? न बाबा न कजांइ इहो कमु। हा, वाकई पाणी त तरे में आहे। अड़े हेॾे तूं भला चरियो आहे छा? बुल ॾे जल्दी, ॿुॾी मरण जेतिरो पाणी आहे। हा, जाई बि हूअं बि चवंदा आहिनि त इज़त वारे लाइ बुक पाणीअ जो ई खोड़ आहे, ॿुॾी मरण लाइ। न इहा तुंहिंजी सोच बिल्कुलु ग़लति आहे। बुलखा जुनैद बुलखा जुनैद बुलखा। कलमो पढ़ी ईमान ताज़ो कर, हिन बदबख़्त जे चवण ते न लॻ।
ही तोखे तकलीफ़ थो ॾियणु चाहे। भला कुदरती माण्हुनि में सकरात नाहे थींदी छा? उहा बि त तकलीफ़ बर्दाश्त करणी पवंदी आहे न। बुल्खा जुनेद बुल्खा, बुल्खा जुनेद बुल्खा। पर मां हितां कीअं भुलींदुसि? मूंखे त चकर ईंदा आहिनि, मथां खां जॾहिं हेठि ॾिसंदो आहियां। नखरा त ॾिसेसि। अरे ख़ुदकुशी थो करणु चाहे त पोइ अहिड़ा बकवास ख़्याल छो थो पियो सोचे? जुनेद सियाणो थी बाबा, मोटियल घर मोटियल बाबा। कहिड़ो घर, कहिड़ो घर, कंहिंजो घर? हाणे तुंहिंजो को बि कोन्हे जानू। बुल्खा जुनेद बुल्खा। न न, मां पाण खे कोन उछलींदुसि। रिक्शा खे हलंदी पाण खे पेट्रोल हारे पाण खे पीली ॾे। इहो ॾाढो ख़ौफ़नाक आहे। शुक्र जे मालिक साईं। ॿियो मूं हाणे हिन में रोइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं रोई थो वेठो? रोई दिलि जो ॿार हल्को करे। हल हाणे हल, रोई दिलि जो ॿार हल्को करे। जेसीं पणीअ जी बादशाही आहे। असां फ़रिश्तनि खे पीउ मां न हूंदो आहे, इब्लीस जा पुट। ओ दास, ओ भाऊ मूं ते रहम कर यार। ख़ुदकुशी कर, जान छॾाए भला। इहो छा आहे? ख़ुदकुशी कर, उथो राणा, ख़ुदकुशी कर। मूंखे रिटायर थियणो आहे, मां बि आराम थो करणु चाहियां। तोखे कॾहिं बि आराम न मिलंदो जहन्नमी। छो था छो तो आख़िर मूंसां इहो छो कयो? तूं मूंखे इहो धोखो ॾींदे? मां त कॾहिं सोचियो बि न हुयो। मां त सभु कुझु तुंहिंजे मथां क़ुर्बान कयो। तुंहिंजे मथां क़ुर्बान कया। मूंखे इहो तूं धोखो न ॾियां मुंहिंजा भाउ। मुंहिंजा भाउ अल्ताफ़, मूंखे तूं धोखो न ॾियां। मूंखे त ज़िंदा रहण जी ख़्वाहिश ई ख़तम थी वई आहे। अलाह मूंखे रस्तो ॾे। ख़ुदकुशी कर, उठ 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 जवान को उठ। ख़ुदकुशी कर, उठ। सब्र कर, सब्र कर। साजो सब्र कर। हमरा मरे वो जो ॾिसे लॻो रोई रोई अधमो थियो आहे। उठ ख़ुदकुशी कर। उठ पाणी में उठ पाणी दे। करे छा थो हे? ख़ुदकुशी करणु निकितो आहे, मश्करी करणु निकितो आहे। हर हुते ख़ुदकुशी सोचे वरी त हलियो थो वञे। हर हुते सम्झाए सम्झाए थकिजी पियो आहे, का ॻाल्हि ई नथो पियो सम्झे। माण्हू आहे छा आहे?
भाउ धोखो ॾिनो आहे? धोखो ॾियणु हिकु तमामु बुछड़ी सिफ़त आहे। ॾाढो सदमो पहुचंदो आहे जॾहिं कोई असांखे धोखो ॾींदो आहे, ख़ासि करे उहो माण्हू जंहिंमें असांखे उमेद ई न हुजे। पर छा अहिड़े माण्हू लाइ पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾणु घुरिजे? हरगिज़ न। हे वरी काॾो अचे इहो कबाब में हॾी। मूंखे दिलासो ॾिनई दुनिया जो कॾहिं बि न थियो आसान। हा बिल्कुलु, मुंहिंजो नालो रज़ा आहे। ऐं तव्हां? न आहे ज़रूरत मूंखे पंहिंजे नाले जी, ऐं मां पंहिंजो नालो हाणे हिन दुनिया मां विसारणु थो चाहियां। मूंखे नफ़रत थी वई आहे हाणे हिन दुनिया खां, हिन ज़िंदगीअ खां ऐं हिन रिश्तनि खां। जिन शयुनि खां तूं नफ़रत जो इज़हार करीं थो, हक़ीक़त में इहे ॾाढी सुठियूं आहिनि। असांजो नालो असांजी सुञाणप आहे, असांजो माउ पीउ वॾे चाह सां रखंदा आहिनि। इन लाइ मां चवंदुसि त मुंहिंजे नाले खां सुठो को बि नालो न आहे। हीअ दुनिया जेका रब सां हेॾी ख़ूबसूरत ठाही आहे, जंहिंखे ॾिसी करे असीं सुभाणे लाइ चवण ते मजबूर थी वेंदा आहियूं। ऐं हीअ ज़िंदगी जंहिंमें असां बेहद प्यारनि माण्हुनि सां मिलूं था ऐं कुझु वक़्तु गॾु गुज़ारियूं था, ऐं उहे माण्हू जॾहिं धोखो ॾियनि त पोइ छा बचो। केॾो प्यारु हुयो मूंखे पंहिंजे भाउ सां, ऐं केतिरो एतमाद हुयो मूंखे पंहिंजे भाउ ते। चंद सिकनि जे ख़ातिर हुन हर शइ तबाह करे छॾी। चंद सिकनि जे एवज़ त हज़रत ईसा खे बि दोस्त खपायो। बसि यार, दिलि भरिजी वई आहे। चवां थो त बसि अॼु पंहिंजो अंत आणियां। मार पवई की ड्रेग शो कई थी, मर्द जान छड़ा दे, खुदकुशी करे। या रहमान या रहीम तू रहम कर। कंहिंखे तो साईं उनखे जंहिं तोखे धोखो ॾिनो, जे हुनजे अंदरि ज़रे बराबरि बि तुंहिंजे लाइ अहसासु हुजे हा त तोसां धोखो न करे हा। रज़ा इलाही अचे तूं काॾो अचे टपते असांजे विच में। अल्लाह मोकिलियो अथसि त जीअं ख़ुदकुशी खां बचाए। बसि हाणे घणो थियो, ज़िंदगी जा ॿार घणा सघे, हाणे वधीक ज़िंदगी जो ॿार नथो खणी सघे। चवां थो बसि जान छॾे। इंसान खे मालिक वेसर जी आदत उन लाइ ॾिनी आहे त जीअं ज़िंदगी ऐं दुनिया खे हिकु ॿी चांस ॾेई अॻिते वधे। बाक़ी फटनि ते मरहम रखणु वक़्त जी ज़िमे आहे, पर सुकल फटनि में त ख़ारिश रहंदी आहे। ख़बर अथई मूंखे मुंहिंजी मोहबत धोखो ॾिनो, ऐं उन सदमे में हिकु ॾींहुं मां पंहिंजो किसो तमामु करण लाइ निकितो हुयो। छो न कई ख़ुदकुशी? हरू भरू जो के असांजे हिन में किसे में कंजर आई थी। समझाए सदा समझाएसे। वो छो न कई ख़ुदकुशी? ज़रूरु कंहिं रोकियो हूंदो, जीअं तूं मूंखे थो रोकणु चाहीं न, पर न, मां अॼु सुकून करणु थो चाहियां। कंहिं चई त ख़ुदकुशी करण सां सुकून मिलंदो आहे। ख़ुदकुशी करणु हिकु बुज़दिल माण्हू जो कमु आहे। ज़िंदगी आहे केतिरी, कुझु साल, जंहिंमें कुझु महीना, कुझु हफ़्ता, कुझु कलाक, मिंट ऐं सेकंड आहे। ऐं उहे ॾाढा ॾुखिया गुज़रंदा। हालत कोन थी वञे, मुंहिंजा दिलि भरे मथो जो पेरायो थी। ख़ुदकुशी का जान चलायो जो मार पवई, हथ धोई कढ पियो आहिनि। लॻे थो को पुराणो को पलांद रहियल थी से। हा पलांद रहियल आहे। असां हाणे ॾाॾे खे जन्नत मां जो कढायो हुई। जिते एॾा साल गुज़री विया आहिनि, उते ही चंद साल बि गुज़री वेंदा। आख़िर तूं मूंखे एॾो सम्झाइणु छो थो चाहीं? तूं मुंहिंजे छो पोयां पियो आहे? उन लाइ जो मूंखे को सम्झण वारो न हुयो, ऐं हाणे पछताइण मां बि को फ़ाइदो नथो पवे। छा मतिलबु? मतलब मां खुदकुशी कई हुई।
मालिक जी नाफ़रमानी जी मूंखे इहा सज़ा मिली जो ॾींहुं क़यामत ताईं मां ख़ुदकुशी कंदो रहंदुसि। शुक्र अथई मुंहिंजा मालिक जो मूंखे हराम मौत खां बचायो अथई। ज़रूर मां को नेकी जो कमु कयो हूंदो जंहिं मूंखे अॼु बचाए वरितो। कावड़ में अची मां ॾाढो ख़तरनाक क़दम खणण वारो हुयुसि, पर शुक्र आहे मालिक जो मूंखे रज़ा जो ॾेखारो ॾेई ऐं सम्झाणी ॾिनई। पैसा त हूअं बि हथनि जी मर हूंदा आहिनि, जेकॾहिं ज़िंदगी रही ॿीहर कमाए वठिबा। इंसान के मालिक वेसर की बीमारी बीमारी न बाबा, आदत। ऐं हिकु ॾींहुं उन सदमे में मां पंहिंजो न किस्सो न न न ऐं उन सदमे में हिकु ॾींहुं मां पंहिंजो किस्सो तमामु करणु निकितो हुयुसि। मां अॼु सुकून करणु थो चाहियां। ख़ुदकुशी कर जान छॾाए मथो जो जो क़यामत जे ॾींहुं ताईं मां ख़ुदकुशी कंदो रहंदुसि। मालिक जुनी त छा ख़्याल दी पाण खे पेट्रोल हारे ऐं पाण खे तीली ॾे सफ़र ते सही। हा हा अचो। हा चङो ठीकु आहे अला भाई ख़ुदा हाफ़िज़। हा अरे बसि हाणे बसि वरी पोइ कचहरी कंदासीं ठीकु आहे पोइ हुन खे किवी कोन ॾिनोसीं। ख़ुदा हाफ़िज़ अला वठी वाच न वेंदो अकेला छा। हा दे 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 हिकु ॿ टे हा छो ॿुधाए। हा सही आहे ठीकु आहे वरी कचहरी कंदासीं अला हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़। चङो हाणे मां बंदि कयां ख़ुदा हाफ़िज़ वरी कचहरी कंदासीं ओके। अरे हेॾे तो मूंखे हिकिड़ो यादि करो जरा साईं हिकिड़ो ओके हा। अरे हेॾे मुंहिंजे ई घर में मूंखे ई दॿा दे माखो हा मुंहिंजे घर में मूंखे ई तो दॿाए मां को चोर न तू भी खेले न तू पते मुंह करे कर करे न ॾिसे बस तू कंदो हेठि अफ़सोस आहे अफ़सोस आहे हेठि करे पर दा पर मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो। मां वञा हे वञो काॾे त अञा के नालो आहे